अचो त सिंधी सिखूं भाङो पहिरियों। अॼु असीं तव्हांखे सेखारियूं था बेसिक्स। बेसिक में असीं वेंदासीं कॉन्सोनेंट्स। असांजी सिंधीअ में कॉन्सोनेंट्स आहिनि 52। आयोटा 52 जी। अलफ अंब, अंब माना मैंगो, ख़बर आहे तव्हांखे? ब, ही ॾिसो लिखण जो तरीक़ो। ब, बदक। बदक माना डक। ब सां बर्फ, बर्फ माना आइस। ऐं ब सां वरी बस, जीअं अंग्रेज़ी में चइबो आहे एस बी इन बस। ब, ब असां सिंधियुनि जो टिपिकल उचार आहे। बकड़ी, ब सां बकरी। ब सां ॿेड़ी, ॿेड़ी माना बोट। ऐं ब सां ॿिली, ॿिली माना कैट। प, प सां पल्लो। पल्लो तव्हां खाईंदा हूंदा घर में। पन, ऐं प सां पटाटो। प सां जीअं उचार आहे एस पी इन रोप। भ, ॿियो अखर आहे भ, जंहिंखे 4 नुक्ता आहिनि हेठां। भ भोलड़ो, भोलड़ो। भ सां भित, भित माना वॉल। भ सां भाॼी, उनजो उच्चार आहे इंग्लिश में BH भारत। ऐं ही आहे त, त में 2 नुक्ता मथां माना 2 डॉट्स मथां आहिनि। तारो, 7, तई, ऐं इन जो उच्चार थींदो आहे ST इन तैवान। थ, थ खे 4 नुक्ता मथां थींदा आहिनि। थंब, थ सां थाली, थे सां पत्थर। as TH in thick। ट, ट सां टमाटो, ट सां टोकरी, ट सां टोपी। उच्चार आहे T in tin। ठ, ठूठ, 2 नुक्ता हिक ॿिए जे मथां। ठपो, ठोड़ो, हिन जो उच्चार थींदो आहे एस TH इन ठग। से, सवाब, 2 नुक्ता हेठां हिकु मथां, से सवाब। से सां सबूत, से सां साबिती। उन जो उच्चार आहे एस S इन सिन। हिते असांजो ही लेसन पूरो थियो। असीं अॻिते ॿिए लेसन में वरी तव्हांखे अखर सेखारींदासीं। सिंधीअ जी आयोटा में 52 अखर यादि रखिजो। ठीकु आहे न? सिंधी लिखवी ताजे खां ॾाए।